अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो आहे मुर्शिद। तव्हां ॾिसी रहिया फन विथ मुर्शिद। अॼु को व्लॉग जेको आहे पहिरियों व्लॉग हूंदो हिन फन विथ मुर्शिद चैनल ते ऐं स्पेशल व्लॉग आहे छो त मुंहिंजा नाना वारा आया आहिनि उमिरे तां थी, नाना एंड मामू एजाज़। सो ओॾे हलंदासीं। मां बाइक ते अम्मी ऐं भेण खे खणी वेंदुमि। सो हलिजो, वॾो मज़ो ईंदो। हिनमहिल त सुबुह सुबुह आहे, मां पंहिंजी शॉप ते थो वञा, न्यू बुक स्टोर ते, मुर्शिद बुक स्टोर ते। ऐं सुबुह सुबुह जी मौसम ॾिसो बनी जी बहितर मां सुबुह सुबुह सां अगरि यूनिवर्सिटी न वेंदो आहे त हीअं वेंदो आहियां शॉप ते। ऐं बहितरीन नज़ारो सुबुह सां बनियुनि जो ॾिसंदो वेंदो आहे। ऐं सभु बनियूं आहिनि, सभु असांजे माइटनि जूं आहिनि, पंहिंजनि जूं आहिनि। सो हली रहिया आहियूं शॉप ते, पोइ वरी तव्हां सां मिलूं था जेको सिटी वञिबो। ऐं शॉप त ख़ाली मां न ॾेखारींदुमि। फाइनली तक़रीबन 2-3 घंटा शॉप ते वेही रहिया आहियूं एंड हाणे हली रहिया आहियूं पाण होॾे खैरपुर मीरस। सो आपी वारनि जो थोरो सब्ज़ी वठी आहे ऐं कुझु गाइडियूं आहिनि जेके मोटाइणियूं आहिनि, जेके हलनि न पियूं, यको वठी आयोसि हुन पोइ हलनि न पियूं। सो उते मिलूं था, हाणे वेंझंदुसि, वरी आपियनि बि तयारु थींदियूं, पोइ वरी उते हली खैरपुर मिलूं था। जीअं त मां दुकान तां आयुमि ऐं ख़बर पई त आपीअ सब्ज़ी घुराई। सब्ज़ी इन करे घुराई छो त बाबा वारा उमिरि तां थी आया, उन्हनि लाइ आपी साग पई पचाए। सो मां मदद कराए रहियो आहियां, कुटियां पियो साग खे। जीअं ज़ैनुल आबदीन संदे अमी वारनि खे मदद पियो कराए, सो आउं बि मदद पियो करायां। ज़ैनुल आबदीन जी न अथव ख़बर त उहो यूट्यूबर आहे, व्लॉगर आहे ऐं पंजाबी आहे। सो वेंझी पोइ होॾे हलूं। फाइनली नाना वारनि वटि अची विया आहियूं ऐं मूंखे चांवर मिलिया आहिनि खीरा ते ऐं बाबा वारा खीर सां अची विया आहिनि। फाइनली नाना वारनि ॾे पुॼी विया आहियूं खीर सां ऐं नाना वारा होॾे वेठा आहिनि ऐं ॿारनि सां। ऐं हीअ साईं असांजो मोहम्मद ताहा, मुंहिंजो मारोट, मां पपन जो पुटु। ऐं पुॼी विया आहियूं, मां बाबानि सां मिलिया आहियूं। ऐं बाबानि जी वीडियो इन करे नथो करे सघां छो त बाबानि घर वेठा आहिनि ऐं ॿार आहिनि, ॿार ॾेखारे नथो सघां। सो हलूं पिया उन बुक स्टोर ते, मूंखे सामान खणिणो आहे ऐं तव्हां खे कुझु सामान होॾे पुॼाइणो बि आहे। सो हलूं था। पोइ सो आया आहियूं हाणे हिते ख़ैरात ॾियणु तव्हां जे दोस्त उमेर वटि। ऐं घर ते तालो लॻो पियो अथसि ऐं तव्हां चयो त सिटी में आहियूं, खैरपुर था हलूं। ऐं हेॾे सां वापडा वठी आयो आहे, साम्हूं हीअ फैक्ट्री आहे ऐं गाॾियूं वेठियूं आहिनि कुझु। इन खां परियां असांजी यूनिवर्सिटी आहे, लतीफ़ यूनिवर्सिटी। सो सिटी हलूं, पोइ तव्हां सां मिलूं था। टाटा। सो थोरो मसइलो थी पियो आहे, तालो लॻो पियो आहे ऐं साईं दोस्त वारा खे कॉल बि नथा खणनि ऐं असां थोरो आया आहियूं। हा होॾे हलूं था पाण, पहिरियां गाड़ी पुलार साइड हली उते कालू वालू कयूं था, पोइ अची वेंदो हे ॿाहिरि वेला करे चकर ॿकर वेला। ओके। सो हाणे हलूं पिया गाड़ी पुल, पोइ वरी उते कमु थी वञे त वरी मुंहिंजो लास्ट में मुंहिंजो कमु थींदो बुक स्टोर ते। ऐं हीअ गाइडियूं आहिनि जेके एक्सचेंज कराइणियूं आहिनि ऐं मूंखे बुक वठणा आहिनि, कुझु सामान वठिणो आहे। गाड़ी पुल खैर असां पुॼी विया आहियूं। तव्हांजे नानाणी और बाबा न आया इन ख़ुशी में ख़ैरात कई हुयूं, उन करे ख़ैरात ॾियणु आयो आहे तव्हांजी नानाणनि जे घर। ऐं सो हाणे बुक स्टोर ते हलूं ऐं उते थोरो सामान वठूं, पोइ वरी नाना वारनि ॾे हलूं, पोइ उते मिलूं था। तव्हां पोइ वीडियो ॾिठी हूंदी, हुन में मामा ऐं मुंहिंजो नाना बाबा हुयो। ऐं नाना बाबा वारनि खे वीडियो खां सख़्तु नफ़रत आहे ऐं मोबाइल इहो कढण खां, ऐं मां जेके वार छॾिया आहिनि उन खां बि नफ़रत आहे। उहे भउ थींदो आहे त वरी दड़का न ॾे, इन करे अॼु मां तेल बि हयो हुयो ऐं टोपी बि पाए वियो हुयुसि। ऐं बाबा साईं सां मिलियुमि, बाबा साईं सां मुबारक ॾिनमि ऐं ॾाढो मज़ो आयो। ऐं बाबा साईं ही माशाल्लाह पाणी बि ॾिनो, ज़मज़म ऐं खारकूं। इहे मुंहिंजे चाचे वारनि खे बि ॾियणियूं आहिनि, असांजे ॾाॾे भाउ खे, माना असांजो ॾाढो ई थिए सम्झो, बाबा ज़मीर, उन्हनि ॾे बि पुॼाइणियूं आहिनि। ऐं ॿियो इहो हुयो त तकड़ में आयासीं, ओॾे बुक स्टोर ते वियासीं, उते वरी मामानि जूं कालियूं पियूं वञनि तव्हां ॾे। सो तकड़ में मोटियासीं ऐं व्लॉग बसि एतिरो ई हुयो। मज़ो आयो त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो लाज़मी। थैंक यू वेरी मच।